चंदो मोहम्मद खान 75 साल बेयारो मददगार बुज़ुर्ग खे पुलिस ऐं निजी जे सहकार सां वारसनि ताईं पहुचायो वियो। चंदो मोहम्मद खान में 15 ते 75 साल बुज़ुर्ग हबीब खान पुट रमज़ान बेयारो मददगार हालत में पहिलो, जंहिंखे 15 इंचार्ज ज़ुल्करन शेख ॾिसंदे फौरी तौर पुलिस एहलकारनि खे तलब कयो ऐं निजी टीम सां राबितो कयो। पुलिस एहलकारनि ऐं निजी जी टीम बुज़ुर्ग खे सिविल अस्पताल चंदो मोहम्मद खान मुंतक़िल कयो वियो, जिते बुज़ुर्ग पंहिंजे किशे मां शनाख्ती कार्ड कढी ॾिनो। शनाख्ती कार्ड ते नालो हबीब खान पुट रमज़ान ऐं पतो ॻोठ रावेत झांझो काज़ी अहमद ज़िलो शहीद नज़ीराबाद दर्ज हो। हुन खां पोइ इनायत सूमरे वारसनि सां राबितो करे इतला ॾिनो, जंहिं ते अलाह पाक जे करम सां बुज़ुर्ग जो फर्ज़ंद दिलबर चांडो पंहिंजे माइटनि सां गॾु चंदो मोहम्मद खान पहुची वियो। ज़रूरी पुलिस कार्रवाई मुकमल करण बैदि 75 साल बुज़ुर्ग खे संदर वारसनि हवाले कयो वियो। हीउ वाक़ियो इंसान जो हिकु ख़ूबसूरत मिसाल बणिजी वियो, जिते पुलिस जी बर वक़्तु मदद, निजी सहकार ऐं ज़िम्मेवार शहरियुनि जी कोशिश सां हिकु बेयारो मददगार बुज़ुर्ग पंहिंजे पेरनि ताईं पहुची वियो। चाहे जो टियों ॾींहुं गाॾी निकिरियो आहे। कष्ट में चढ़ी वियो छा भला? उहा ख़बर असांखे बि न आहे कीअं आयो। ज़हनी तवाज़ुन सां चयो सही आहे? हा न सही कोन अथव। सही कोन्हे न तॾहिं त निकिरी आयो। चोरी खां तव्हां ॻोल्हियो पिया छा? जी हा, काज़ी अहमद खां आयो आहे। तव्हांजो नालो? दिलबर। दिलबर। जी तव्हांजे वालिद साहब? जी हा, वालिद साहब जो वधि खां वधि ख़्यालु कजो। इंशाअल्लाह। जी बिल्कुलु। हाणे असां जेको आहे बुज़ुर्ग खे ऐं उनजे फर्ज़ंद खे ऐं जेके रिश्तेदार आयल आहिनि उनखे वठी था वञूं थाणे जी एंट्री कराए। असां